अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतिहाई सघारो आवाज़ इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं तां असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अवां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 29 जनवरी 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। कराची सिंध जी दिलि आहे, वफ़ाक़ या फ़ौज हवाले न कबो, क़ौम परस्त अॻवाननि पारां मुतहदा जो मुतालबो रद्द, अहिड़ियूं साज़िशूं ख़तमु करण जी घुर, प्रिया कुमारी मूं वटि नाहे, धाड़ियल राहिब शहर जी तरदीद, बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी, वधीक 4 ॼणा खंभिजी विया, केच में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ धरणो, अमरीकी सदर ट्रंप पारां ईरान खे एटमी मुआहिदो न करण जी सूरत में हमले जी धमकी, थरकोल ब्लॉक 2 जे मुतासिर ॻोठाणनि जो 8 तारीख़ जो ऐलान, रामसर साइट बदीन में गंदे पाणी जे छोड़ सबबि मुहाण जो रोज़गार ख़तमु, टंडो रहीम जे नौजवाननि जो नौकिरियुनि में नज़रअंदाज़ करण ते तेल कंपनी ख़िलाफ़ मुज़ाहिरो, लाड़काणे में 2 नौजवाननि जे खून सां इंसाफ़ न थियो, एहतिजाजी धरणो, मीरो खान में पैरामेडिकल स्टाफ जो SHOs ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध जे क़ौम परस्त अॻवाननि पारां मुतहदा जे मुतालबे खे रद्द कंदे सिंध ख़िलाफ़ साज़िशूं बंदि करण जी घुर कई वई आहे। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो आहे त कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण बाबति कराची में बैनर लॻाईंदड़ दरअसल सिंध जी वहदत जा खुलियल इनकारी आहिनि। हुन चयो त सिंध हिकु आहे ऐं सिंध जी वहदत ख़िलाफ़ जेका बि साज़िश थी रही आहे उनखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। जस्कम चेयरमैन चयो त कराची में मुस्तक़िल रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी सिंध जो अणखुट ऐं अहम हिसो आहे, पर कराची अंदरि लिसानियत जे बुनियाद ते सियासत कंदड़ कुझु टोला सिंध जे ख़िलाफ़ वॾी साज़िश करे रहिया आहिनि। हुन चयो त कराची सिंध जी दिलि ऐं साह आहे। कराची खे सिंध खां धार करण जी साज़िश सिंध जे वजूद ते हमिलो आहे। हुन चयो त उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर ऐं भेनरूं अहिड़ियुनि साज़िशुनि खां ख़बरदार रहनि, जॾहिं त अदीब दानिश्वर ऐं ख़ासि तौरु सियासी वर्कर अहिड़ियुनि साज़िशुनि खे सम्झनि ऐं रद्द कनि। सनान खान कुरैशी वाज़ह कयो त कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण वारी कंहिं बि साज़िश खे कॾहिं बि क़बूल न कयो वेंदो। वफ़ाक़ अॻी सिंध जा हक़ फॿाए रहियो आहे, सिंध जे वसीलनि ते वॾो कब्ज़ो कयो वियो आहे, पर हाणे कराची खे सिंध खां धार करण जो जेको नओं ड्रामो रचायो पियो वञे उहो सिंध जे ख़िलाफ़ इंतिहाई ख़तरनाक साज़िश आहे। हुन वधीक चयो त जीअं सिंध क़ौमी मुहाज़, सिंध जा दानिश्वर अदीब ऐं सिंध जो जागियल सियासी शऊर अहिड़ी कंहिं बि साज़िश खे कॾहिं बि क़बूल न कंदो। सिंध जो शऊर जागियल आहे ऐं असां कराची खे सिंध खां धार करण या वफ़ाक़ जे हवाले करण वारे कंहिं बि मनसूबे खे हर सूरत में रद्द कंदासीं। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी नायब सदर सत्तार रिंद, मरकज़ी अॻवान लाल जरवार, जाम तमाची ऐं नूर नबी पली जे पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त सिंध अमन ऐं रवादारी जी धरती आहे। जेके दहशतगर्द सिंध में नओं सूबो ठाहिणु चाहिनि था से वापसि हिंदुस्तान हलिया वञनि। हुन चयो त सिंध हिकु आहे, हिकु हुई ऐं हिकु ई रहंदी। सिंधी क़ौम पंहिंजी धरती जो विरहाङो हरगिज़ बर्दाश्त न कंदी।
पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त लाइ क़ौम पुरमन जमहूरी जदोजहद जो दाइरो वधीक वसी कंदी। अॻवान चयो त 12 मई, 18 अक्टूबर, 9 अप्रैल, 10 महरम, 22 मई निश्तर पार्क, अब्बास टाउन, बल्दिया फैक्ट्री समेत लातइदाद दहशतगर्दी जे खूनी कार्रवाइयुनि में बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल कंदड़ MQM जा दहशतगर्द सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जी मुहिम हलाए रहिया आहिनि, जिन खे बिलावल शहबाज़ इतिहादी सरकार जी मुकमिल पुठभराई हासिल आहे। हुननि चयो त बल्दिया फैक्ट्री सान्हे में सवें मज़दूरनि खे जेरो साड़ींदड़ दहशतगर्दनि ख़िलाफ़ केस हलाइण बदिरां खेनि वज़ारतूं ॾेई दहशतगर्दी लाइ खुली छूट ॾिनी वई। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे कराची में मुल्क दुश्मन दहशतगर्द तनज़ीम पारां कराची वफ़ाक़ जे हवाले करियो जा बैनर ऐं चाकिंग करण वारे अमल जी सख़्त मज़मत कंदे चयो आहे त कराची सिंध जी दिलि ऐं रूह आहे, उन जे तहफ़ुज़ लाइ सिंधी माण्हू विढ़ंदो। कराची जे तहफ़ुज़ लाइ सिंध जा माण्हू ईअं विढ़ंदा जीअं भेण ऐं माउ जी इज़त लाइ विढ़बो आहे। करप्ट हुक्मरानो, तव्हां ॿीहर हिकु दहशतगर्द तनज़ीम खे सिंध जे विरहाङे जहिड़ियूं ॻाल्हियूं करण लाइ हिमथाए रहिया आहियो, जेका सिंध जे अमन, वहदत ऐं क़ौमी वजूद लाइ इंतिहाई ख़तरनाक आहे। MQM कराची खे सिंध खां धार करे नओं इसराइल ठाहिणु चाहे थी। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त बचन मथां केरु तलवार खणी अची बीही रहे त पोइ जीअं माण्हू विढ़ंदो आहे, कराची जे तहफ़ुज़ लाइ सिंधी माण्हू ईअं विढ़ंदो। तव्हांखे हैरान करे छॾींदो। तव्हां ऐं तव्हांजा जेके मददगार इहो कमु कंदा उहे यादि रखनि, उहे पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणंदा। जेको ॿिज छटींदा, जंहिं ॿिज जे नतीजे में ग़र्क़ थी वेंदा, तबाह ऐं बर्बाद थी वेंदा, को बि न बचंदो। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त वफ़ाक़ ॾाढ मुड़सी ज़रिए सिंध खे निशानो बणाए रहियो आहे त पोइ 7 करोड़ सिंधी मज़ाहिमत कंदासीं। कराची या सिंधु दरिया ते धाड़ो भुलिजी वञो, न कराची छॾिबी या दरिया मुमकिन ई कोन्हे। रोज़ जेके नयूं अटकलूं सोचो था, हीअं कंदासीं। जेको माण्हू अचे थो सो चवे थो अहिड़ी कार्रवाई करियां जो मूंखे तारीख़ में यादि रखंदा। हीअ उन बि सोचियो अयूब तारीख़ में यादि रखनि। यहिया बि सोचियो, ज़िया बि चयो आउं हीअं थो करियां। मुशरफ बि हिकु मुख पए ॾेखारी। नवाज़ शरीफ़ यानी हर हुक्मरान जेको अचे थो पोइ हीअं कंदासीं, पोइ तारीख़ में यादि रखियो वेंदो। तारीख़ उन्हनि ॻाल्हि जे करे थोरी यादि रखंदी आहे। तारीख़ में यादि रखिबो आहे तव्हां मुल्क जे माण्हुनि जो घाट ऊचो कयो दुनिया जे आॾो या न। तारीख़ तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे इतिहादीअ जो इजलास ख़ैबर पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जी ज़िले ऑफिस में थी गुज़रियो, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो, डिवीज़नल सदर मुनवर अली ख़ासखेली, ज़िले सदर रसूल बशीर शिरकत कई। इजलास में 8 फरवरी ते मुल्की फ़ीथा रोक ऐं शटरबंद हड़ताल जी हिकमत अमली जोड़ी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया ऐं ज़िम्मेवारियूं विरहायूं वियूं। इजलास जी सदारत ख़ैबर पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी ज़ोन सिंध जे सदर सलीम ख़ान तरीन कई ऐं सूबाई डिप्टी सेक्रेटरी अशरफ बाज़ी, ज़िले सदर एडवोकेट सईद अकबर ऐं ॿिया वॾे अंग में शरीक थिया। सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले मीरपुर ख़ास जी गरजाणी डिवीज़नल सदर अमीर अली थेबो जी सरबराही में थी गुज़री। सिंध जे सञाहवंदनि चयो आहे त गुल प्लाज़ा सान्हियो हिकु तमामु वॾो इंसानी अलमियो आहे, जंहिंजो तदारक हर सूरत में थियणु खपे, पर उनखे कुझु मख़सूस धुरियूं बिना कंहिं हक़ीक़ी सबब जे कराची खे वफ़ाक़ हवाले करण जहिड़ा गैर ज़िम्मेवाराना बयान ॾेई सिंध जी सालिमियत ऐं वहदत ख़िलाफ़ पंहिंजी मख़सूस नापाक ज़हनियत खे ज़ाहिर करे रहियूं आहिनि। सिंध जी वहदत ऐं सालिमियत ख़िलाफ़ उन्हनि साज़िशुनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार नामियारे दानिश्वर डॉक्टर सलमान शेख सिंध कोआर्डिनेशन काउंसिल कराची जे इजलास जी सदारत कंदे कयो। हिन इजलास में प्रोफेसर एजाज़ अहमद कुरैशी, डॉक्टर महबूब शेख, एडवोकेट अमानुल्लाह शेख, एडवोकेट मसूद नूरानी, एडवोकेट गुलाम अकबर मल्क, कामरेड उज़ैर खोसो, डॉक्टर विजय आहूजा ऐं एडवोकेट अमर धारे जो शिरकत कई। इजलास में शिरकत कंदड़नि पंहिंजे तक़रीरनि में ज़ोर ॾींदे चयो त सिंध हुकूमत खे पंहिंजी हुक्मरानी जे अंदाज़ खे बहितर बणाइणु घुरिजे त जीअं अॻिते गुल प्लाज़ा जहिड़ा सान्हा वरी न थी सघनि।
हिन इजलास में शिरकत कंदड़नि पारां सिंध जे मजमूई सूरत हाल ते गौर वीचार बाद ठहराव पास कंदे चयो वियो त गुल प्लाज़ा जे अलमनाक हादसे में जहिड़ो सड़ी शहीद थींदड़नि जे वारसनि ऐं दोस्तनि सां ताजियत कयूं था। सिंध हुकूमत खे खपे त मुतासिर ख़ानदाननि लाइ बिना देर जे मुआवज़े जो ऐलान करे। हादसे बाबति शफ़ाफ़ गैर जानिबदार ऐं आज़ादु जांच कराई वञे। ज़िम्मेवारनि खे तइ करे उन्हनि खे ॾोहारी साबित करे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि। ठहराव मंज़ूर कंदे चयो वियो त सिंध तारीख़ी तौरु मुतहद रही आहे, हर हाल में मुतहद रहंदी। हीउ इजलास इन तारीख़ी हैसियत जी ॿीहर तस्दीक़ करे थो त कराची सदियुनि खां सिंध जी गादी जो हंधु रहियो आहे, हमेशह सिंध जी गादी जो हंधु ई रहंदो। सिंध सूबे जी मौजूदा सरहदनि या जाग्राफ़ियाई सालमियत खे तब्दील करणु, विरहाइणु या मुतासिर करण जी कंहिं बि कोशिश खे बर्दाश्त न कयो वेंदो। NFC एवार्ड में सिंध सूबे जे हिसे खे कंहिं बि सूरत में घटायो या तब्दील न कयो वञे। हीउ इजलास हिन तारीख़ी हक़ीक़त खे पिणु वरजाए थो त सिंध जा मैदनी वसीला, सिंध जी ज़मीन, सिंध जी सामूंडी पटी, सिंध जा ॿेट ऐं सियाहती माॻ सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी मिल्कियत आहिनि। उन जी तरक़ी ऐं इस्तेमाल जो हक़ पिणु फ़क़्ति ऐं फ़क़्ति सिंध जी अवाम वटि महफ़ूज़ आहे। तंहिं करे उन्हनि ख़िलाफ़ु का बि साज़िश बर्दाश्त न कई वेंदी। तालीम जी सूरत गणती जोगी आहे। सिंध हुकूमत पारां सिंध जी तालीम जे सुधार ऐं वाधारे लाइ के बि जोगा उपाउ न पिया वरिता वञनि। सिंध जे बहिराणियुनि में तालीम जी सूरत निहायत ख़राबु आहे। हिकु रिपोर्ट मूजिबि सिंध में अॼु बि 76 लख ॿार तालीम खां महरूम आहिनि। सिंध हुकूमत खे उन सूरत खे नज़र में रखंदे तुर्त ऐं तकड़ा उपाउ वठणु घुरिजनि। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बंदि थी न सघियो आहे। जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक बावजूदि अञा ताईं जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त बलोचनि पारां तहरीक हलाई पई वञे। काल्ह बि पाकिस्तान फोर्सिस बलूचिस्तान जे गवादर वारे इलाइक़े जीवणी मां सर्च ऑपरेशन दौरान 3 ॼणनि खे खंभे खणी वई। छापो हणी 2 भाइरनि 35 सालनि जे आसिफ़ ईसा ऐं 28 सालनि जे पीरी ईसा वल्द ईसा खे हिरासत में वठी नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त 33 सालनि जे शाह बख़्श खे पिणु हिरासत में वठी गुम कयो वियो आहे। पाकिस्तानी फोर्सिस हिकु उस्ताद खे पिणु हिरासत में वठी नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो। बलिदा ज़ामरान सां तालुक़ रखंदड़ इस्माइल खे पाकिस्तानी फोर्सिस खंभे खणी वई, जॾहिं त संदसि को बि पतो पइजी न आहे सघियो। जबरी लापता नौजवान जे वारसनि पारां सीपेक शाहराह ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। केच जे इलाइक़े ताजान में सिक्योरिटी फोर्सिस हथां जबरी गुमशुदगी जो निशानो बणियल रहमदिल जे वारसनि पारां सीपेक शाहराह ते एहतिजाजी धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कई वई ऐं हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बंदि कयो वञे। जबरी तौरु लापता कयल समूरनि माण्हुनि खे आज़ादु करायो वञे। बलूचिस्तान जे दश्त वारे इलाइक़े में नामालूम हथियारबंदनि हमिलो करे रोड तइमीर कंदड़ मशीनरी खे साड़े छॾियो। बदनाम धाड़ियल राहिब शर चयो आहे त प्रिया कुमारी मूं वटि क़ैद नाहे, इल्ज़ाम कूड़ा आहिनि। न्याणियुनि ऐं औरतुनि खे अगवा कंदड़नि खे गैरतमंद नथो सम्झां। जारी कयल वीडियो बयान में धाड़ियल राहिब शर जो चवणु आहे त साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे त न्याणी कंहिं वटि आहे। न्याणियुनि जे अगवा में मुलविस ॾोहारियुनि खे माफ़ी न ॾिनी वञे। हुन चयो त मां धाड़ियल न पर ज़िमीदार आहियां। मुख़ालिफ़नि मूंखे धाड़ियल ॼाणाए बदनाम करे छॾियो आहे। प्रिया कुमारी मूं वटां क़ैद नाहे। जेकॾहिं प्रिया कुमारी मूं वटां निकिरे त मां ॾंड ॾोह ॾियण लाइ तयारु आहियां। यादि रहे त 2 ॾींहं अॻु IG सिंध पुलिस जावेद आलम ओढो इस्लामाबाद में घरू मामलनि बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी खे ब्रीफिंग ॾींदे चयो हो त प्रिया कुमारी रावती जे कचे में धाड़ियल राहिब शर वटि क़ैद आहे, जंहिंजी बाज़ियाबी लाइ क़दम खणी रहिया आहियूं। टंडे रहीम ख़ान जे नौजवाननि गैस कंपनी में रोज़गार न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे
गैस कंपनी ॾांहुं वेंदड़ रोड ते धरणो हयो। उन मौक़े ते नौजवाननि अमजद जमाली, समीर जमाली ऐं ज़ाहिद जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गैस कंपनी सालनि खां इलाइक़े में कमु करे रही आहे, पर मक़ामी नौजवाननि खे रोज़गार ॾियण लाइ का बि तरजीह नथी ॾिनी वञे। हुननि ॿुधायो त गैस कंपनी जे गेट आॾो पुरमन एहतिजाज कयो, जंहिं दौरान कंपनी जे सिक्योरिटी इंचार्ज कावड़ जी नौजवाननि खे मारण जूं धमकियूं ॾिनियूं। नौजवाननि इल्ज़ाम हयो त टंडो रहीम ख़ान थाणे जो SHO गैस कंपनी इंतज़ामिया जो साथ ॾेई रहियो आहे ऐं असांखे हिरासां करे रहियो आहे। हुननि मुतालबो कयो त असांजे एहतिजाज जो फौरी तौर ते नोटिस वरितो वञे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे धमकी ॾिनी आहे त ईरान एटमी मुआइदो करे या हमले लाइ तयारु थिए। अमरीकी सदर दावा कई आहे त हिकु ॿियो वॾो अमरीकी बहरी जहाज़ ईरान तरफ़ वञी रहियो आहे, जंहिंजी अॻुवाणी अज़ीम जहाज़ कैरियर इब्राहिम लिंकन करे रहियो आहे, जिन खे वेनेज़ुएला मोकिलियो वियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इहा दावा काल्ह पंहिंजे सोशल मीडिया ट्रुथ सोशल ते कई। अमरीकी सदर हिकु भेरो ॿीहर ईरान खे ख़बरदार कयो आहे त हू एटमी हथियारनि ते ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचे ऐं जेकॾहिं ईअं न थियो त अमेरिका जो ईंदड़ हमिलो वधीक सख़्तु हूंदो। उमेदु आहे त ईरान जल्द खां जल्द ॻाल्हियुनि लाइ राज़ी थींदो ऐं हिकु मुनसिफ़ाणे मुतवाज़न मुआइदे ते पहुची वेंदो, जंहिं तहत ईरान एटमी हथियार हासिलु न कंदो। हुन लिखियो त वक़्तु तेज़ी सां गुज़री रहियो आहे ऐं सूरतहाल इंतिहाई नाज़ुक आहे। डोनाल्ड ट्रंप चयो त माज़ी में ईरान खे डील करण लाइ चयो वियो हो, पर हुन इनकार कयो, जंहिं ते अमेरिका ऑपरेशन मिडनाइट हैमर कयो, जंहिं में ईरान खे वॾो नुक़सानु थियो। ईंदड़ हमिलो वधीक ख़तरनाक थींदो। ॿिए तरफ़ ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ख़तरनि जे माहौल में ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। राबितो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं दबाव ऐं ग़ैर मामूली मुतालबा ख़तमु थियनि। हुन वाज़ह कयो त ईरान गुज़िरियल कुझु ॾींहंनि में अमेरिका सां कंहिं बि क़िस्म जे ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त नाहे कई। नई अमेरिका जे ख़ासि नुमाइंदे स्टेव सां को राबितो थियो आहे, पर विचथरे मुल्कनि ज़रिए सलाह मशवरा जारी आहिनि। जॾहिं त ईरानी हुकूमत जे तर्जुमान फ़ातिमा जो चवणु आहे त सिफ़ारतकारी तरजीह आहे, पर हू जंग जी सूरत में जवाबु ॾियण लाइ बि तयारु आहिनि। तुर्कीअ जे परॾेही वज़ीर पिणु अमेरिका ते ज़ोर ॾिनो आहे त हूअ ईरान सां एटमी ॻाल्हियूं ॿीहर शुरू करे। ईरान पंहिंजे एटमी प्रोग्राम ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। ईरान सां मसइलनि खे हिकु पेज जे तौर ते बि ॾिसणु घुरिजे, पर एटमी मसइले खां शुरू करे हिकु हिकु करे हल कयो वञे त जीअं तरक़ी मुमकिन थी सघे। इन दौरान इसराइली वज़ीर अज़म नेतन्याहू ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं ईरान इसराइल ते हमिलो कयो त उनखे अहिड़ी ताक़त सां मुंहुं ॾियणो पवंदो जेको हुन अॻु कॾहिं बि न ॾिठो हूंदो। रूस ऐं चीन जी क़यादत दिफ़ाई इतिहाद तहत ईरान ऐं वेनेज़ुएला बाबति गॾियल हिकमत अमली इख़्तियार करण जो फ़ैसिलो कयो आहे। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल नार में फ़ौजी सरगर्मियुनि में वार ते ॻणती जो इज़हार कयो आहे। गॾियल क़ौमनि जे तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान में गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल चयो आहे त धुरियुनि खे वधि खां वधि एहतियात करणु घुरिजे। कंहिं बि अहिड़े अमल खां पासो कयो वञे जंहिंसां सूरतहाल ख़राब थी सघे। ईरान जे मसइले खे ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ज़रिए हल करे सघिजे थो। गुल प्लाज़ा सान्हे में 40 फ़ौतियुनि जी सुञाणप जा इम्कान ख़तमु। बारड़ो वाक़े जो ज़िम्मेवार करार। अफ़सोसनाक गुल प्लाज़ा बाह सान्हे में फ़ौत थियल 40 जे लॻभॻि माण्हुनि जी सुञाणप जा इम्कान ख़तमु थी विया आहिनि। इमारत मां मिलियल लाशनि मां सिर्फ़ु 4 खां 5 माण्हुनि जी DNA जा नमूना अचण जो इम्कानु आहे। गुल प्लाज़ा जे अलमनाक सान्हे खे 12 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं इमारत में लॻल बाह में सड़ी फ़ौत थियल 6 ॼणनि जा लाश मुकमिल तौर ते हथ कया विया। हिक जी सुञाणप कार्ड जी मदद सां कई वई, जिते सान्हे में फ़ौत थियल जी सुञाणप जो अमल मुश्किल बणिजी वियो। उते वारसनि जो सबर बि टुटणु लॻो। गुल प्लाज़ा सान्हे खां पोइ गुम थियलनि जे वारसनि जी आमद जो सिलसिलो बि जारी आहे। गुल प्लाज़ा में बाह लॻण सबबि फ़ौत थियल बिशारत जे वारसनि पुलिस सर्जन खाते सां राबितो करे पंहिंजे प्यारे जे DNA ज़रिए सुञाणप जो अमल मुकमिल कयो आहे।
हिन वक़्त ताईं साने में फ़ौत थियल 72 ॼणनि मां 27 ॼणनि जी सुञाणप जो अमल मुकमिल कयो वियो आहे, जिन मां 20 माण्हुनि जी सुञाणप DNA ज़रिए कई वई आहे, जॾहिं त 6 माण्हुनि जी मुंहं जी सुञाणप ज़रिए सुञाणप थी आहे। हिकु शहरी जी सुञाणप संसद कब्ज़े मां मिलियल क़ौमी सुञाणप कार्ड ज़रिए थी आहे। दादो में पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नादर जमाली क़त्ल केस जी जांच जारी। SSP अमीर सऊद मंगसी मुहकमाती इंक्वायरी कंदे ॿिनि SHOs CIA इंचार्ज ऐं 15 इंचार्ज खे मुअतल करे लाइन क्लोज़ करण जा हुकम जारी करे छॾिया। मुअतल SHO में B सेक्शन थाणे जो ख़लीलुर रहमान मिसण, A सेक्शन थाणे जो SHO कुर्बान कमराणी, CIA इंचार्ज बेनज़ीर जमाली, 15 इंचार्ज शाहिद पंवर शामिल आहिनि। SSP दादू जो चवणु हो त ऑफिसरनि खे मुअतल करण जो मक़सदु इहो आहे त नादर जमाली जे केस में शफ़ाफ़ ऐं गैर जानिबदार जांच थी सघे, जॾहिं त हटायल SHOs जी जाइ ते इंस्पेक्टर आरिफ सुमरो खे SHO B सेक्शन दादू, सब इंस्पेक्टर सिकंदर अली हिंगोरो खे SHO E सेक्शन दादू, सब इंस्पेक्टर मोहम्मद सादिक खोखर खे CIA इंचार्ज दादू ऐं अब्दुल सलीम खे इंचार्ज 15 दादू मुक़ररु कयो वियो आहे। थारकोल ब्लाक 2 जे सभ खां वधीक मुतासिर ॻोठ थारियो हालेपोटा जे रहवासियुनि 12 साल गुज़रण बावजूदि मुतबादिल जॻह ते मुंतक़िल करण बाबति पॉलिसी वाज़ह न करण ऐं बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखण ख़िलाफ़ सख़्त कावड़ जो इज़हार कंदे फ़ेबरवरी खां एहतिजाजी तहरीक शुरू करण जो ऐलान कयो आहे। ॻोठ में मुनक़िद थियल राजूणे कठ में राज मोहम्मद हालेपोटो, दोस्त मोहम्मद हालेपोटो, अली रज़ा, अब्दुल अज़ीज़ कादरी, गागन मेघवाड़, लालू कोल्ही ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त थारकोल ब्लाक 2 जी खोटाई सबबि असांजो ॻोठ सभ खां वधीक मुतासिर थियो आहे, पर अफ़सोस जो गुज़िरियल 12 सालनि खां इंतिज़ामिया ऐं कंपनियूं रुॻो दिलासा ॾेई रहियूं आहिनि। असांखे अञा ताईं रीसेटल मुतालिक़ पॉलिसी बि वाज़ह नाहे कई वई। रीसेटलमेंट जी लटकियल तलवार सबबि असीं पंहिंजे ई ॻोठ में महिमान बणिजी विया आहियूं। न नवां घर ठाहे सघूं था, न ई पंहिंजे ॿारनि जूं शादियूं कराए सघूं था। असीं थरकोल मनसूबनि जा अवल मुतासिर ॻोठ जा आहियूं, पर कंपनियुनि वज़ीफ़नि समेत सभई मरायतूं ॿियनि ॻोठनि खे ॾिनियूं आहिनि, जॾहिं त ॻोठ में पीअण जो पाणी ज़हरीलो थी चुको आहे ऐं स्कूल तोड़े सिहत जूं सहूलियतूं अणलभ आहिनि। ॻोठाणनि दाहींदे चयो त रोड गुज़िरियल 20 सालनि खां टुटल आहे ऐं जॾहिं बि कंहिं सहूलियत जी घुर कजे थी त कंपनी इंतिज़ामिया रीसेटल थियण जो जवाबु ॼाणाए इनकार करे छॾे थी। एसिताईं जो फ़ौतगियुनि जी सूरत में क़ब्रिस्तान वञण लाइ बि 20 किलोमीटरनि जो पंधु करणो पवे थो। हुन वधीक चयो त ॻोठ में हालेपोटा बिरादरी जा 500 घर, मेघवाड़नि जा 100, कोल्ही बिरादरी जा 300 ऐं भील कम्यूनिटी जा 60 घर हिन वक़्तु इंतिहाई ॿुॾतर वारी सूरतहाल में आहिनि। चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ु इलेक्शन वक़्तु शकिलूं ॾेखारण ईंदा आहिनि, पोइ ग़ाइब थी वेंदा आहिनि। मुतासिरनि ऐलान कयो त हाणे सब्र जो पैमानो ख़तमु थी चुको आहे, उन करे फ़ेबरवरी जे महीने खां पूरे थर में हिकु वॾी एहतिजाजी तहरीक जो बुनियादु रखियो वेंदो। कंडियारो शहर में वधी वियल बदमनी ख़िलाफ़ जस्कम पारां शहर जे स्टार चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त 10 ॾींहं अॻु कंडियारो क़ौमी शाहराह ते फुर दौरान मज़ाहिमत ते थर वासी नौजवान राशिद खे क़त्ल कयो वियो हो, जंहिंजा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। फ़ौरी तौर ते क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जी कराची में रस्ता रोक ख़िलाफ़ PP शहीद भुट्टो जे कारकुननि पारां कंबर में एहतिजाजी रैली कढी। मोहम्मद जान बिरोही, शौकत चांडियो, इरफान गोपांग, लाला यासिर चांडियो ऐं राजा चांडियो जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त कराची पुलिस पुरमन एहतिजाज कंदड़ ज़ुल्फ़कार जूनियर जी रस्ता रोक करे प्रेस क्लब वञण खां रोकियो, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। पुरमन एहतिजाज करणु बुनियादी हक़ आहे। तआसुब जे बुनियाद ते रस्ता रोक करण वारो अमल गैर इख़लाक़ी, गैर क़ानूनी ऐं गैर जमहूरी आहे। कराची पुलिस पंहिंजो रवैयो दुरुस्त करे ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो।
आलमी तौर ते रामसर साइट करार ॾिनल बदीन जी नरेड़ी डंड समेत साहिली इलाइक़नि में सिम नाले जे ज़हरीले पाणी ऐं माहौलियाती गदिलाइण सबबि माहीगीरनि जो रोज़गार ख़तमु थियणु लॻो आहे, जंहिं ख़िलाफ़ माहीगीर अॻवाननि हाजी नबी बख़्श मलाह, अब्दुर्रहीम चंडाणी, मोहम्मद उमर मलाह ऐं ॿिनि दाहींदे चयो त बदीन जे सामुंडी इलाइक़नि में अंसारी शुगर मिल, दीवान शुगर मिल ऐं आबादगार शुगर मिल समेत केतिरनि शुगर मिलनि ऐं फैक्ट्रियुनि जो गंदो ज़हरीलो पाणी रामसर साइट जी नरेड़ी डंड सदाबहार ऐं सामुंडी इलाइक़नि में छोड़ करण जो सिलसिलो जारी आहे, जंहिंजे करे इलाइक़े में ज़हरीले पाणी ऐं माहौलियाती गदिलाइण सबबि माहीगीरनि जो रोज़गार ख़तमु थी रहियो आहे। समुंड जेको 200 किलोमीटर परे हो, मिठो पाणी छोड़ न थियण सबबि अॻिते वधी ज़रख़ेज़ ज़मीननि खे बि ॿोड़े ऐं बंजर बणाए रहियो आहे। मलेर जे इलाइक़े पिपरी में बदअमनी ख़िलाफ़ सियासी ऐं समाजी कारकुननि एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन चयो त इलाइक़े में फुरलूट ऐं चोरी जूं वारदातूं वधी वियूं आहिनि। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन तरफ़ां नवाबशाह शहर जे लॻभॻि 8 लख आबादी खे पीअण जो साफ़ पाणी फ़राहम करण जो सिलसिलो बंदि थी वियो आहे, जंहिंजे करे शहरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। राज़ी दायरे में ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ग़ुलाम कुबरिया कोरी पंहिंजी भाइटी अली ज़मान कोरी सां गॾु दाहींदे चयो त असांजी ज़मीन ते ग़ुलाम उमर कोरीअ जे पुटनि रियाज़ हुसैन, ग़ुलाम सरवर, अशफाक अली, अयाज़ उर्फ़ ख़लीफ़ो ऐं वज़ीर अली कोरी कब्ज़ो करे छॾियो आहे। फ़ौरी तौर ते कब्ज़ो ख़तमु करायो वञे। टंडे रहीम ख़ान जे नौजवाननि गैस कंपनी में भर्ती न करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे गैस कंपनी ॾांहुं वेंदड़ रोड बंदि करे छॾियो। उन मौक़े ते अमजद जमाली, समीर जमाली ऐं ज़ाहिद जमाली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गैस कंपनी केतिरनि सालनि खां इलाइक़े में कमु करे रही आहे, पर मक़ामी नौजवाननि खे रोज़गार न पियो ॾिनो वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नौजवाननि लाइ रोज़गार जा दर खोलिया वञनि। लाड़काणे में बाकराणी जे ॻोठ ग़ुलाम अहमद बुढ़धीअ जे रहवासियुनि पाक किताब खणी मुबैना क़तल थी वियल ॿिनि ॻोठाणनि जे खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुन जो चवणु हो त गेरिलो पुलिस लुत्फ़ अली बुढ़धी ऐं सस मारोट नदीम बुढ़धी जा क़ातिल गिरफ़्तार नथी करे। पुलिस सिर्फ़ु हिकु जवाबदार रोशन बुढ़धी खे गिरफ़्तार कयो आहे, बाक़ी जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। मीरो ख़ान में पैरामेडिकल स्टाफ SHO कुबो सईद ख़ान जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ गदा हुसैन मगसी, अरशद अली पतूजो ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि चयो त पैरामेडिकल तालके कुबे सईद ख़ान जे सदर मीर हसन खां 3 महीना अॻु पोलियो जी ड्यूटी दौरान मोटरसाइकिल फुर थी, जेका अञा ताईं वापसि नाहे मिली। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मोटरसाइकिल वापसि ॾियारी वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन